अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां जवाद अहमद ऐं तव्हां ॾिसो था मुंहिंजो यूट्यूब चैनल JD सिंधी व्यूअर्स। हीअ आहे असांजे ॻोठ जो सरकारी स्कूल, ॻोठ मोहम्मद रहीम दाऊदाणी जो सरकारी स्कूल, जंहिंजी हाणे तव्हां हालत ॾिसी सघो था, सफ़ा ख़राबु आहे। हीअ साम्हूं वॉशरूम आहे, वॉशरूम जी सफ़ा हालत ख़राबु आहे। हीअ ॿ स्कूल जा रूम आहिनि, उन्हनि जी हालत ख़राबु आहे। ऐं हीअ वेरांडो आहे, सफ़ा छित ख़राबु आहे। ॿार हिते पढ़ी कोन था सघनि, इन करे ॿार निम जे हेठां वेही था पढ़नि। उहा बि आउं तव्हांखे हाली ॾेखारियां थो। हाणे हीअ ॾिसो, हीअ हिकिड़ो रूम आहे, हिन जी सफ़ा छत ख़राबु आहे। हीअ ॾिसो, हेठि बि सफ़ा चापड़ किरिया पिया आहिनि। इन करे सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त हिन स्कूल खे ठाहिराए नओं असांखे स्कूल ॾिनो वञे, जीअं ॿार पंहिंजी तालीम सही तरह सां वठी सघनि। हीअ ॾिसो, सफ़ा छित ख़राबु आहे, रुॻो सरियनि ते बीठी आहे हीअ छित। हिते ॿार वीचारा पढ़ी बि नथा सघनि, इन करे ॿार वीचारा ॿाहिरि निम जे हेठां था पढ़नि। सफ़ा ॿारनि खे तकलीफ़ आहे जीअं उस में। हाणे हीअ वरी ॿियो रूम आहे स्कूल जो, हीअ ॾिसो, हिन जी सफ़ा छित ख़राबु आहे। सिंध गवर्नमेंट तालीम जे वज़ीर सरदार शाह खे रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे असांजे हिन स्कूल जो तामीराती कमु करायो वञे, जीअं ॿार सुकून सां तालीम हासिलु कनि। ऐं हिते त वेही नथा सघनि, छो जो डप में आहिनि, केॾी महिल ही छित किरी थी सघे। तव्हां पाण ॾिसी था सघो केॾो ख़तरो आहे। ऐं हीअ दीवार अथसि, हीअ ॾिसो, दीवारूं सफ़ा ख़तमु लॻियूं पियूं आहिनि स्कूल जूं। ऐं हीअ ॾिसो, ॿार निम जे हेठां वेही पिया पढ़नि, बिल्डिंग न हुजण जे करे। ऐं मथां ॾिसो, हीअ 11,000 तार बि आहे, इन जो बि ख़तरो आहे। इहा जेकॾहिं किरी पए त केॾो नुक़सानु थींदो। इन करे ॿार वीचारा, बिल्डिंग सफ़ा ख़तमु थी वई आहे, इन करे ॿार वीचारा निम जे हेठां वेही था पढ़नि। हाणे हीअ ॾिसो, हीअ ॿाहिरीं दीवार ॾिसो स्कूल जी, सफ़ा ख़तमु लॻी पई आहे। हाणे ॿार कीअं पढ़नि वीचारा। वॉशरूमनि जी हालत ॾिसो, सफ़ा ख़राबु आहे, दरवाज़ा ई कोन्हे, न को पाणी वारी टैंकी आहे। ऐं हेॾे ॾिसो, हिन दीवारनि जी सफ़ा हालत ख़राबु आहे, जेका DPC सफ़ा ख़तमु थी वई आहे। हाणे हीअ दीवार ॾिसो, सफ़ा ॾार पइजी वियो आहे दीवार जे विच मां। हाणे स्कूल जो हीअ ॾिसो, ॿाहिरियां बि कहिड़ी हालत ख़राबु थी वई आहे। हाणे हीअ ॾिसो, सफ़ा प्लस्तर लही वियो आहे दीवार मां। ॿी साइड आहे, सफ़ा दीवार इन जी बि क्रैक आहे। हाणे तव्हांखां ॿाहिरियां चो तरफ़ तव्हांखे स्कूल जो विज़िट थो कराए, केॾो ख़राबु लॻो पियो आहे। हाणे हीअ ॾिसो, हीअ बि दीवार सफ़ा टुटी पई आहे। तालीम जे वज़ीर सरदार शाह खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे हिन स्कूल खे ठाहिराए नओं स्कूल असांखे ॾिनो वञे। ॻोठ मोहम्मद रहीम दाऊदाणी, लॻ शेख भुरकियो, ज़िलो टंड मोहम्मद ख़ान, तालको टंड मोहम्मद ख़ान में हीउ स्कूल अचे थो। ऐं तव्हां ॾिसो, जिते स्कूल जी ज़रूरत हूंदी आहे उते स्कूल नाहे, ऐं जिते स्कूल जी ज़रूरत ई नाहे उते वरी सुठियूं सुठियूं बिल्डिंगूं ठहियूं पियूं आहिनि। उते वरी माल था ॿधजनि वॾेरनि जा, ऐं वॾेरनि जा उते भांडा ठहिया पिया आहिनि स्कूलनि में। ऐं हिते वरी ॿार आहिनि पर बिल्डिंग सुठी कोन्हे, सफ़ा ख़राबु बिल्डिंग आहे। ॿार वीचारा कीअं तालीम हासिलु करे सघनि। तव्हां ॿाहिरियां सॼी दीवारनि जी हालत ॾिसो केॾी ख़राबु आहे।
सफ़ा हिते सैलाब बि जाम आहे। दीवारनि में सफ़ा ख़तम थी पियो आहिनि दीवारूं। चो तरफ़ इहा ई हालत आहे स्कूल जे ॿाहिरिनि दीवारनि जी। ऐं अपील थो कयां ज़िले टंडे मोहम्मद ख़ान जे MNA ऐं MPA साईं नवीद कमर ऐं साईं एजाज शाह खे महिरबानी करे हिन स्कूल जो खे असांखे ठाराहे ॾिनो वञे जीअं ॿार सही तरह सां पंहिंजी तालीम हासिलु करे सघनि। हाणे हीअ ॾिसो छित सफ़ा ख़राबु आहे। हाणे हीअ ॾिसो सरिया पिया निकिरनि। केॾीमहिल ही ढही थी सघे छत। केॾो ख़तरो आहे ॿारनि खे। हीअ बि सफ़ा दीवार ख़राबु लॻी पई आहे। ॾिसो ठुप बीठी मिड़ई DPC थी आहे। जेकॾहिं इहा DPC न हुजे न कॾो को हीअ दीवार किरी पई हा। हाणे महिरबानी करे सरदार शाह ऐं MNA MPA एजाज शाह साईं नवीद कमर खे अर्ज़ु था कयूं महिरबानी करे हीअ ॾिसो असांजे पूरे स्कूल जी बिल्डिंग सफ़ा ख़तमु आहे। इनखे ॾाराए नई बिल्डिंग असांखे ॾिनी वञे जीअं ॻोठ मोहम्मद रहीम दाऊदाणी जा ॿार सुकून सां ऐं छांव में रही करे पंहिंजी तालीम हासिलु करे सघनि। इहे निम जे हेठां वेही न तालीम हासिलु कनि। छो जो सुठी बिल्डिंग हूंदी त ॿार बि तमामु घणा ईंदा। इन डप करे माइट पंहिंजा ॿार छॾनि ई नथा हिन स्कूल में। छो जो ख़तरो आहे न। केॾो ॿारनि खे ॾुखियाई थी थिए। वीचारा निम जे हेठां वेठा आहिनि पिया पढ़नि। सफ़ा ॾुखियाई ॾाढी आहे। हीअ पासे में ही थंभो आहे ऐं 11,000 तार। केॾो ख़तरो आहे। हिते वरी बिल्डिंग ही सुठी ठाराहे ॾींदा त ॿार सही तरह सां पंहिंजी तालीम हासिलु करे सघंदा। ही चो तरफ़ मूं तव्हांखे ॾेखारी आहे इहा ई हालत आहे स्कूल जे दीवारनि जी। सफ़ा ख़राबु लॻी पई आहे। तालीम जे वज़ीर ऐं तालीम जा जेके सेक्रेटरी आहिनि गवर्नमेंट इदारे जा जेके बि माण्हू आहिनि उन सभिनि खे रिक्वेस्ट थो कयां महिरबानी करे ॻोठ मोहम्मद रहीम दाऊदाणी में ही स्कूल जी नई बिल्डिंग ॾिनी वञे जीअं ॿार सुकून सां तालीम पढ़ाए सघनि। पंहिंजो हक़ु जेको आहे उहो उन्हनि खे मिली सघे ऐं इल्मु हासिलु करे सघनि। इल्म खां सवाइ हूंदा आहे। इल्मु हिकु रोशनी आहे जिन खां ही ॻोठ मोहम्मद रहीम जा ॿार महरूम आहिनि। छो जो स्कूल न हुजण जे करे माइट तमामु पंहिंजा ॿार घटि था मोकिलिनि। छो जो त ही किरी थी पए। हिन में को बि हाणे झला कोन्हे हिन छत में। हीअ ॾिसो तव्हां पाण ॾिसी था सघो केॾो ख़तरो आहे। महिरबानी करे जल्द खां जल्द असांखे हिते नई बिल्डिंग ॾिनी वञे। महिरबानी थींदी अव्हां सभिनीनि जी। जेके बि हिन वीडियो खे था ॾिसो महिरबानी करे हिन खे घणो खां घणो हिन खे शेयर कजो ताकी को बि गवर्नमेंट जो माण्हू ॾिसे ऐं असांखे हिते नई बिल्डिंग असांखे ठाराए ॾिए जीअं असांजा ॿार असांजे ॻोठ जा ॿार सुकून सां तालीम हासिलु करे सघनि। जेको उन्हनि जो हक़ु आहे उहो पंहिंजो हक़ु वठी सघनि ऐं सुकून सां तालीम पढ़ाए सघनि। महिरबानी।